बाना तू माखे याद कर त मां अल्लाह तोखे याद कयां अबा अल्लाह जो तांखे याद करे त सुकून भी ईंदो आराम भी ईंदो खुशी भी हासिल थींदव छो त मालिक साईं कुरान पाक में कह जाते ये दिलों बयान कदे फरमाया ला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब इनात जी अल्लाह जे बाने उर्दू में माना ही किया चे तो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से पढ़ो न अल्लाह जो कलमो जिक्र कयो पर इया गाल तां कर कयां अल्लाह जे जिक्र करण में हिकड़ो हर्फ थव हिकड़ो लफ्ज थव छिके करे पढ़ो न रब जिंदगी जा गुनाह भी माफ कंदो ऐं अल्लाह हमेशा राज़ी भी थी वेंदो अल्लाह जे जिक्र करण में हिकड़ो हरफा छिके करे पढ़बो न पो तांजे जिंदगी जा गुनाह भला माफ कंदो राज़ी भी थींदो वो केड़ो आ मां तांखे दस दियां सोई शरीफ जा बुजुर्ग सोई शरीफ ता न बुधिया हाले जी शरीफ तो बुधी थव न बा हाले शरीफ वारन जा मुर्शिद हा अमरोड शरीफ वाला अमरोड शरीफ वारन जा मुर्शिद हा भरचूंडी शरीफ वाला भरचूंडी शरीफ वारन जा मुर्शिद हा सोई शरीफ वाला वो सोई शरीफ वाला बुजुर्ग सुबह जे वक्त में खलीफत मुरीदन सा गड अचन पिया जत्ता खबरन में उठ चारण पिया जतन जी जरी बुजुर्ग ते नजर पई न एक बे के पांजे बोली में चवन पिया ओहो खबरां विच लिखो यो मुला दा पे असे को भी न मुला कर छोड़े भजो ब्याह चयन खबरन में भजिया बुजुर्ग खलीफन के चो वजो इनके तो वठी चो वया पंजनी शनि के पकड़ी वठी आया सही हे ते जेके तो कोई दिसी करियो लिखनी पिया बुजुर्ग पुछना बाता केर हो जिसे सा जत हूं कम केड़ो कंदा हो जिसे उठ चारीदा हो बुजुर्ग चो बला जो उठन के चारीदा हो उनके हकला की कंदा हो हुन पाजी बोली में मुझे हकला कंदा न ह ई हकला कंदा बुजुर्ग चो ने गाल बुधो हरफ भी तमा जो ह पर थोड़ो ता के छिकणो पौंदो जत पुछंदा पो छा थींदो बुजुर्ग चेंदो तांजे उठन जो कम भी थींदो ता सा उठ रब साईं भी परची पौंदो जैसे तू असा के छिके देखा इनके की छिकबो बुजुर्ग चेंदो कि का बाद उठन के ह न कंदा कयो इनी हर वाके छिके करे चंदा को तो हु ये कंजो जिक्र आबा नथा गालायो भला मासा गजी वदिया वासा थोड़ी देर ला सबई जिक्र कयो सबई चौथा ला इलाहा इल्लल्लाह डाढा चन ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरी चौथा हूं इल्लल्लाह जोर से जिक्र कयो न इल्लल्लाह 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 वरी चौथा हूं अल्लाह 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 आखिर में चौथा अल्लाह रब्बी करीम जल्ल जलालुहु जत चवंदा साईं असां भी ये जिक्र करे सकदा हूं जतन हु शुरू कई रब राज़ी थी पियो जत भी वक्त जा वलीउल्लाह शख्स थी गुजरिया आहिन अल्लाह जे जिक्र में भलाई थव इल्लल्लज़ीना आमनू जिन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐं नेकी जा कम कया कुछ नेकी जे कम जे मुतलक कदम खास करे वडे में वडी नेकी थव अल्लाह जी नमाज ॾुख
दुख थींदो आहे जॾहिं बेनिमाज़नि ते नज़र पवंदी आहे वरी बेनिमाज़ी ख़ुशि थी घुमंदा आहिनि चवंदा आहिनि शायदि असांखे चङा हूं अबा बेनिमाज़ी चङो कोन्हे वको मां नथो चवां मुंहिंजे सुहिणे अरबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़ अथव दुनिया जूं ज़बाना कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि हथ खड़ो करे चयो मुंहिंजे सुहिणे साईं जी पाक ज़बान सची आहे चो सभई पाक ज़बान साईं जी सची आहे इन ज़बान सची जे मुतल्लिक़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे हिकिड़ी अम्मा नबी साईं जे दरबार में वेठी रोए पई साईं जन फरमाइनि था मां छो थी रोई से रोआ इन जे करे थी त मुंहिंजो नंढो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में आहे साहबी चवनि था जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई असां ॾिठोसीं त नबी साईं पंहिंजी अखियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा त कयूं रहमत जा त हेठ करे अखियूं मुबारक खोले करे फरमाइनि था मां तुंहिंजे बच्चे खे ॾिठमि जन्नत में हूराउन खे हिंदोरनि में लोलनि थियूं पयूं अम्मा खां टक निकिरियो खिली पई साहब बि चवनि था नबी साईं अम्मा सां हीअं थी ॻाल्हाए अम्मा ॿी ॻाल्हि ॿुध तूं बि पंहिंजी अखियूं बंदि कर मां मोहम्मद रहमत जा त खणा तूं बि पंहिंजे बच्चे खे जन्नत में अखियुनि सां ॾिस चवण लॻी सुणा मां न ॾिसंदमि वरी ॿीहर नबी साईं फरमाए ॾिसे त दुआ घुरां चवण लॻी मां न ॾिसंदमि उतां जो हली त खिलंदी अचे पई साहेड़ियूं पुछा करसि पयूं वञे पई रोईंदी अचे थी खिलंदी कहिड़ी ॻाल्हि आहे चए मां नबी साईं जे दरबार में वयमि नबी साईं खे अर्ज़ु कयमि त मुंहिंजो नंढो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में साईं जन अखियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ कयूं फरमायो तुंहिंजे बच्चे खे ॾिठमि जन्नत में हूराउन खे हिंदोरनि में लोॾनि पयूं भला नबी साईं ॿियो बि कुझु तोखे फरमायो चए नबी साईं ईअं बि फरमाए तूं बि ॾिसे त दुआ घुरां चए तो छा चयो चए मां इनकार कयो सभु चवण लॻा चरी थी पई इनकार छो कई अखियुनि सां चवण लगी चरी माना चरियूं तायो जे दिसां चेबो त पैगंबर जी पाक ज़बान ते माखे पत नहीं खुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि पर मुंहिंजे मोहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे नबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़ अथव हिकिड़े बेनिमाज़ीअ जी बदबू नूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़त्म न थींदी आहे जंहिंमां बदबू बि निकिरे नूसत बि निकिरे इहो भलो चइबो आहे अॼु अल्लाह जे घर में वेही सभई मूंसां वाइदो कयो निमाज़ जे बारे में हथ नथो खणायां बाक़ी ज़बान सां इहे लफ़्ज़ चोराईंदोमांव सभई चओ त इंशा अल्लाह जेसीं ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं चओ ज़ोर सां चओ इंशा अल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं ईंदो अल्लाह जे दरवाज़े ते मां त चवां थो तूं कहिड़ी नियत खणी अल्लाह जी निमाज़ पढ़ न सजदो कर दिल सां खुदा जो कसम आहे अल्लाह उहो सजदो बि क़बूल करे छॾींदो आहे को अचे न अल्लाह जे दरवाज़े ते छॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे छो त मालिक साईं क़ुरान पाक में वाइदो कयो आहे दुनिया वादा करे फिरी सके थी पर अल्लाह जो वादो सचो अथव साईं कहिड़ो थो वादो करे क़ुरान चए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन